अल्लाह जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, हर मुसलमान ते सदको लाज़िम आहे। सहाबिन सगोरन अर्ज़ कयो, जेकॾहिं कंहिं वटि कुझु न हुजे त पाण करीमन फरमायो, हथ सां कमु करे पंहिंजो पाण खे फ़ाइदो पहुचाए ऐं सदको बि करे। सहाबिन सगोरन अर्ज़ कयो, जेकॾहिं कंहिंखां न थी सघे पाण फरमायाऊं, कंहिं ज़रूरतमंद ऐं ग़मगीन जी अमली मदद करे, इहो बि सदको आहे। सहाबिन अर्ज़ कयो, इहो बि न करे सघे त पाण फरमायाऊं, नेकी जो हुकुम करे, इहो बि सदको आहे। सहाबिन सगोरन अर्ज़ कयो, जेकॾहिं इहो बि न करे सघे पाण फरमायूं, पाण खे बुराई खां रोके, उहो इन जे लाइ सदको आहे। केतिरी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे यार, याने पाण खे बुराई खां रोकण बि छा आहे, सदको आहे। मां जेकॾहिं कंहिंसां कुझु बि नथो करे सघां त ईअं नाहे जो पाण सां बि कुझु नथो करे सघां। मां कंहिंखे बुराई खां नथो रोके सघां, मां पाण त बुराई खां रुकजी सघां थो। इहो बि नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन छा फरमायो, इहो बि सदको आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन फरमायो, इंसान जे हर उज़वे ते जॾहिं ॾींहं जो सिज चढ़ंदो आहे त सदको लाज़िम हूंदो आहे। हर उज़वे ते जेकॾहिं इहो ॿिनि इंसाननि ते इंसाफ़ कंदो आहे त इहो सदको हूंदो आहे। कंहिंखे सुवारी ते चढ़ण में मदद कंदो आहे या उन जो सामान खणी ॾींदो आहे, इहो बि सदको आहे। जेकॾहिं कंहिंसां ख़ैर जो कलमो ॻाल्हि चवे थो त इहो बि सदको आहे। ऐं नमाज़ जे लाइ हर क़दम सदको आहे। अहिड़ी तरह रस्ते मां कंहिं तकलीफ़ ॾींदड़ शइ खे हटाइण बि सदको आहे। हाणे ही अमल थी रहिया आहिनि। छा थी रहिया आहिनि? अमल थी रहिया आहिनि। बज़ाहिर तव्हांजे खीसे मां हिकु रुपयो बि नथो पियो वञे, अटो बि नथो वञे, खीर बि नथो वञे, का शइ बि नथी वञे। बसि असांखे तव्हांखे हिकु नियत करणी आहे त मूंखे ही अमल करणा आहिनि ऐं सदक़े जी नियत सां करणा आहिनि। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।